वेलकम बैक नाज़रीन खे ख़बर ॾींदाऊं त नसीराबाद वेझो ओमनी इंचार्ज खां लखे रुपयनि जी फुर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुर करे विया आहिनि। या अहम ख़बर आहे नसीराबाद वेझो नाज़रीन खे ॿुधायूं पिया ओमनी इंचार्ज खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। वधीक इन अहम ख़बर जे हवाले सां खे ॿुधायूं त हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया खे नसीराबाद वेझो ओमनी इंचार्ज खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। जी नाज़रीन खे फुर जे हवाले सां वधीक ॿुधाईंदा हलूं त हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं खे त नसीराबाद वेझो ओमनी इंचार्ज खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। खे ॿुधायूं पिया हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। नाज़रीन के अहम ख़बर के हवाले से आगाही ॾियूं पिया नसीराबाद वेझो ओमनी इंचार्ज का लखे रुपयनि जी फुर थी आहे। वधीक इन अहम ख़बर के हवाले से ॿुधाईंदा हलूं त हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुर कई वई आहे। फुर जो वाक़ियो पेश आयो आहे नसीराबाद वेझो ओमनी इंचार्ज का लखे रुपयनि जी फुर थी आहे। हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। जी नाज़रीन अपडेट कयूं पिया खे नसीराबाद वेझो ओमनी इंचार्ज खां लखे रुपयनि जी फुर थी आहे। फुर जे हवाले सां वधीक ॿुधाईंदा हलूं त हथियारबंद असलम शेख खां 7,16,000 रुपया फुरे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नसीराबाद मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श, फुर जो वाक़ियो पेश आयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल है। नसीराबाद जो इंतहाई मसरूफ़ इलाइक़ो आहे। अहम तरीन रोड आहे, टेलीफोन एक्सचेंज वारो रोड सॾिबो आहे, काठिया बाज़ार मोहल्ले में आहे। मसरूफ़ इलाइक़ो आहे जितां अॼु सुबुह 2 नामालूम हथियारबंद फोरू हबीब बैंक कनेक्ट सेंटर आहे, ओमनी शॉप आहे, जितां एहसास किफ़ालत प्रोग्राम जा पैसा मुस्तहिक औरतुनि खे ॾिना वेंदा आहिनि। त उते उहे फोरू आया आहिनि जिन हथियारनि जे ज़ोर ते गन पॉइंट ते उते असगर चांडियो जेको इंचार्ज हेॾो वेठो हुयो उन खां पॉइंट ते 7,16,000 रुपया खसे बासानी फरार थी विया आहिनि। ही नसीराबाद में 3 वारदात आहे। जेका हिकिड़ी वारदात जैज़ मोबी केस जे दुकान तां थी हुई कुझु ॾींहं अॻु तक़रीबन रफ़ीक शेख खां। इन खां अॻु में मोबी केस जी फ्रेंचाइज़ सां वारदात थी हुई जितां 6 लख खसिया विया हुआ। अॼु वरी हीअ ॿी वारदात थी आहे जंहिंमें 7,16,000 हिन वक़्तु फुर कया विया आहिनि। ऐं जेका रफ़ीक शेख खां फुर थी उन फुर जा जवाबदार गिरफ़्तार थिया। हिकिड़ो जवाबदार राति पुलिस मुक़ाबले में गिरफ़्तार बि कयो वियो आहे जेको ज़ख़्मी थियो आहे। पर वरी हीअ जेका वारदात थी आहे त शहर में हिकिड़ी ख़ौफ़ ऐं हिरास जी लहर छाइजी वई आहे ऐं शहरी मुतालबो कनि था आला अख़्तियारनि खां त नसीराबाद शहर खे महफ़ूज़ कयो वञे, नसीराबाद जे शहरनि खे अमुन ॾिनो वञे। शहरी तमामु घणो मायूस आहिनि ऐं अमुन जो मुतालबो करे रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ अल्लाह बख्श कुरैशी।